अस्सलाम वालेकुम संगत कीअं आहियो? ठीकु ठाक। हीउ नंढिड़ो मैसेज मुंहिंजे उन भाइरनि लाइ जेके सऊदी अरब में रहनि था, ख़ासि जेके एजेंट आहिनि, जेके वीज़ाउनि जो कमु कनि था, उन्हनि खे मां हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, ख़ुदारा ख़ुदारा पंहिंजे सिंधी भाइरनि ते रहम कयो। भले तव्हां वीज़ाऊं ॾियो, पर हिते कमकार बि वठी ॾियो। अगरि कमनि जा हालात ख़राबु लॻा पिया आहिनि, उन्हनि खे आज़ाद वीज़ा ते घुराए हिते दरपदर न कयो। तव्हांखे ख़बर आहे उहे जेके 8 लख 10 लख जेके तव्हांखे ॾियनि था, छा उन्हनि वटि कैश पिया हूंदा आहिनि? इतबार कयो, उन्हनि वटि हिकु रुपयो कैश न हूंदो आहे। उहे ग़रीब मिसकीन आहिनि। उहे पंहिंजो माल मता खपाए, पैसा व्याज ते खणी, हक़ीक़त पुछा कयो, गाॾियूं व्याज ते वठी हिते अची पहुचंदा आहिनि। हिते अची पहुची तव्हां मालिकी नथा कयो, उहे दरपदर थी वेंदा आहिनि। ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। अगरि हुननि खे वीज़ाऊं तव्हां ॾियो था, उन्हनि जी हेल्प बि कयो। अगरि हेल्प नथा करे सघो, उन्हनि खे ॿुधायो भई कमनि जा हालात ख़राबु लॻा पिया आहिनि। उन्हनि खे कोशिशि करे एग्रीमेंट वीज़ा ॾियो, अची पंहिंजे रोज़ी सां लॻनि ऐं तव्हांखे दुआ कनि, तव्हांजे बच्चनि खे दुआ कनि। भले तव्हां एग्रीमेंट जा पैसा वठो, आरसी जो वीज़ा ॾियो, ड्राइवरी जो ॾियो, यानी अचण सां कम सां लॻी वञे, पोइ भले तव्हां पैसा वठो। असांखे इतराज़ न आहे तव्हां पैसा था वठो, पर कुझु रहम कयो, मिसकीननि ते कुझु रहम कयो। पहिरियां हुतां जा गवर्नमेंट जा इहे सटियल आहिनि, कुझु रहम कयो।